ठुल में जीए सिंध मुआज़ ग्रुप तरफ़ां बरसात मुतासिर समेत साजन लाड़े वटि एहतजाज कर रोड ब्लॉक करे छॾियो। कई घंटा ट्रैफिक मुअत्तल। ठुल जीए सिंध मुआज़ ग्रुप तरफ़ां बरसात मुतासिर समेत ठुल कंदकोट रोड बंद करे। कामेड शोएब नूनारी, एजाज नूनारी, मोहम्मद आलिम जाफरी, अली नूनारी, कामेड बशीर सरकी, जमील मंगी, इरशाद बंगलानी, कामेड खुर्शद बंगलानी, कुर्बान जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन कंदकोट रोड बंद करे ट्रैफिक मुअत्तल कई वई। उन मौक़े ते मुतासिर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे न टेंट मिली आहे, न ई का खाइण पीअण जी शइ ॾियनि था। असांजी कंहिं बि सार संभाल न आहे लधी। जेको बि असांजो फंड वॾेरनि पंहिंजनि माण्हुनि में तक़सीम करे छॾियो। आख़िर में मुतासिर मुतालबो कंदे चयो आहे त ख़ुदा रा असांजी सार संभाल लही असांखे टेंट समेत खाइण पीअण जूं शयूं मुहैया कयूं वञनि।